सिंध जूं 3 वॾियूं इस्पतालूं वफ़ाक़ हवाले करण वारे नोटिफिकेशन खे सिंध जे कानूनदाननि रद्द कंदे चयो आहे त वफ़ाक़ सियासी मुखालफ़त सबबि सिंध जे आम आवाम सां वेसाघाती करे रहियो आहे। कराची सिंध हाई कोर्ट में सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सीनियर वकीलनि वफ़ाक़ सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी वारे कानून जी भञकड़ी कंदे सूबनि जे इदारनि ते कब्ज़ो करे रहियो आहे, जेको अमल गैर आइनी गैर कानूनी आहे। हाणे ही जेको इशू उलझायो वियो आहे जंहिंमें डॉक्टर्स आहिनि, स्टाफ आहे ऐं इन्हनि जा उहे सभिनी खे रिमूव कयो वेंदो, जेके जेके कॉन्ट्रैक्ट बेसिस ते आहिनि उन्हनि सभिनी खे रिमूव कयो वेंदो। हिकिड़ा एम्प्लॉइज़ जी सूरत में ॿियो इन झगड़े जो जेको शिकार थींदो उहो लोकल माण्हू पेशेंट जी सूरत में थींदो। त जेको माण्हू तकड़ में नियर हॉस्पिटल्स खे अप्रोच करे थो, लोकल माण्हू ऐं जहिड़ी सुठे तरीक़े सां एडमिनिस्ट्रेशन हले थी पई ऐं इन में कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट थींदा त उन में लोकल माण्हू ॾाढो शिकार थींदो इन जो, त उन्हनि खे सही सां ट्रीट न कयो वेंदो। बजट हाणे वरी उहो क्वेश्चन आहे जे 2011 में हुयो त हाणे बजट बेसिकली डील करे केरु थो, आया प्रोविंस थो करे या फेडरल थो करे। हाणे फेडरल ऐं प्रोविंस में जॾहिं सुप्रीम कोर्ट हिननि खे चयो त तव्हां वेहो ऐं इन मैटर खे सॉर्ट आउट कयो, किथे न किथे हिनखे सेटलमेंट वारे पासे खणी वञो ऐं उन खां पोइ हिनखे फाइनलाइज़ कयो, त तव्हां ॾिसो त उन ते का बि प्रोग्रेस न थी आई, सिर्फ़ु ज़िद ते गवर्नमेंट्स अटकियूं बीठियूं आहिनि त फेडरल खे छा करिणो आहे, प्रोविंस खे छा करिणो आहे। हाणे इन ज़िद जे करे जेको आहे बेसिकली जेको आहे पेशेंट जी सूरत में बि लोकल माण्हू शिकार थो थिए ऐं एम्प्लॉइज़ जी सूरत में बि असांजा पढ़िया लिखिया जेके जेतिरा दोस्त आहिनि, जेके उते एम्प्लॉइज़ आहिनि, डॉक्टर्स आहिनि, नर्सिंग स्टाफ्स आहे, ऑफिस एडमिनिस्ट्रेशन वारे पासे आहिनि, इहे सभु माण्हू जेके आहिनि 2-3 हज़ार माण्हू जेके आहिनि उहे इन जो शिकार थींदा ज़रूरु। सभ खां पहिरियों त जेको पंहिंजो 18 अमेंडमेंट खां पोइ फेडरल असेंबली जेका आहे वफ़ाक़ी असेंबली उहा बाइख़्तियारी उन अमेंडमेंट कयो। अमेंडमेंट करण खां पोइ ज़ाहिर आहे जॾहिं अमेंडमेंट थी वियो त सूबनि खे अख़्तियारात ॾिना विया। हींअर जेको पंहिंजो ही सदारती ऑर्डिनेंस तहत इनखे जेको हटायो वियो आहे, मां सम्झां इहा सभ खां पहिरियां इदारनि जी तौहीन आहे। इदारनि जी तौहीन मां इहा मुराद असेंबली हिकिड़ो चूंडियल नुमाइंदनि जो इदारो आहे, नेशनल असेंबली उनखे चऊं था, उहा का सदारती असेंबली न आहे। त उहा का सदारती असेंबली आहे, सदर रात जे पेट में वेही उनखे हटाए छॾे, मां सम्झां डेट इज़ अगेंस्ट दी लॉ, अगेंस्ट दी जेको आहे 18 अमेंडमेंट रूल्स। हाणे सॼी सूरत हाल खां पोइ असां वरी ॿी पॉइंट ते अचूं था त जेके शयूं NICVD इस्टेब्लिश डेवलप कई उहा सिंध गवर्नमेंट कई, ऐं सिंध गवर्नमेंट करण में उन में नो डाउट NICVD में बहितरीनु कम थियनि था, सुठा माण्हू खे रिलीफ मिलनि था, सुठी ट्रीटमेंट आहे, केयर आहे, हर शइ आहे। हाणे वफ़ाक़ पाण में वेठा आहियूं, असां इहो चवंदासीं त वफ़ाक़ सदाईं सिंध खां वरितो आहे, हाणे वरी वफ़ाक़ सिंध खां वठण जे बजाए वरी रहंदो इस्पतालूं बि खसे वञे त मां सम्झां त पोइ वफ़ाक़ असांजे लाइ नाफ़रमान पंहिंजो सिंध जो पुटु थियो, पाकिस्तान जो पुटु थियो। बाक़ी इहो त कुझु इंसाफ़ त न आहे। इंसाफ़ इहो आहे तव्हां कोशिशि कयो सूबनि खे एम्पावर कयो, ऐं सूबनि खे तव्हां एम्पावर कोन था कयो, सूबनि खे तव्हां रहंदो जेको आहे पंहिंजो उन खां फुरलुट कयो, पोइ त असां इहो चवंदासीं त अञा बि अॼु बि उहो ई जेको सिस्टम आहे सिविलियन मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर टाइप, त जेको ऑर्डर जेको मन जेको जंहिंजो चयो उहा शइ करे छॾे। असां हिन जी 100% मुखालत आऊं कयां थो ऐं पाकिस्तान सरकार खे मशवरो थो ॾियां त ख़ुदारा पंहिंजनि सूबनि सां प्यारु कयो। ॾिसो जेतिरो सुवालु आहे ॾींहुं तरमीम जो आहे त हिकिड़ी तरमीम जेकी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आई आहे त उहा थ्रू हिकिड़ी प्रॉपर वे ऐं प्रॉपर लॉ जे ज़रिए आई आहे, ऐं उनखे रिवर्स बि एज़ अ प्रॉपर जेको आहे सो हिकिड़ो प्रोसीजर आहे जेको ॾिनल आहे आइन में उन तहत करे सघिजे थो। ईअं न आहे त मनमानी करे पंहिंजी मर्ज़ीअ सां को नोटिफिकेशन जारी करे या को ऑर्डिनेंस जारी करे ऐं उन जेको तरमीम खे तव्हां रिवर्स कयो। नो डाउट का हिकिड़ा प्रेसिडेंशियल अख़्तियारात आहिनि उहे कनि था, बट अहिड़ा जेके मेजर इशूज़ आहिनि उन ते पार्लियामेंट खे इतमाद में वठणु लाज़मी आहे। पार्लियामेंट खे इतमाद में वठणु, पार्लियामेंट जे ॿिन्हिनि हाउसिस खां बिल पास करणु लाज़मी आहे ऐं 2/3 मेजॉरिटी सां तव्हां उन तरमीम खे रिवर्स करे सघो था। जॾहिं हिकिड़ो तव्हां वटि प्रॉपर प्रोसीजर मौजूदु आहे, एज़ पर द लॉ प्रोसीजर मौजूदु आहे, त तव्हां छो शॉर्टकट जे तलाश में आहियो। इन जो मक़सदु आहे त तव्हां जेको आहे सो बैकडोर खां को कमु करणु चाहियो था ऐं तव्हां आवाम खे अंधेरे में रखे पंहिंजा ऑर्डिनेंस आणियो था। त इहा जेकी आहे सो हिकिड़ी आवाम खे बि आगाही न मिलंदी। इन ज़रिए कई आवाम असांजा
तव्हांजो जेको आहे सो देहात ते मुश्तमिल आहे, जिन खे त का ख़बर ई कोन्हे। शहरी आवाम खे बि अगरि जे इन जे ज़रिए तव्हां उन्हनि जे अखियुनि में धूड़ विझंदो त हू बि इन ॻाल्हि खां आगाहीअ में न रहंदा। थ्रू प्रॉपर चैनल ऐं थ्रू प्रॉपर प्रोसीजर अचो। हिकिड़ी आइनी तरमीम आहे, आइनी तरमीम जी हिकिड़ी हैसियत आहे, उन खे तव्हां आइनी तरीक़े सां रिवर्स कयो। 2/3 मेजॉरिटी खणी अचो, बिल खणी अचो, ॿिन्हिनि हाउसिस खां मंज़ूर करायो ऐं उन तरमीम खे पोइ रिवर्स कयो। जेतोणीकि नुक़सान ऐं फ़ाइदो जो ॻाल्हि आहे त फेडरल गवर्नमेंट मां नो डाउट कुझु फ़ाइदा आहिनि, इंटरनेशनल लिंक्स पैदा थियनि था, हॉस्पिटल्स जो स्टैंडर्ड मयार थिए थो, वधे थो। पर जेके मेजर इशूज़ हॉस्पिटल्स जा आहिनि उन्हनि जी ख़बर जेतिरी प्रोविंशियल गवर्नमेंट खे आहे ओतिरी फेडरल गवर्नमेंट खे न आहे। जो बेसिक थीम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन है ना हमारा, वो है कन्फेडरेशन का। और जो उसके अंदर ये जो 18th अमेंडमेंट लाई गई थी उसके अंदर ये कहा गया कि वो एक लिस्ट जो कॉन्करेंट लिस्ट है उसको ख़त्म करेंगे। जो 18th अमेंडमेंट ने उस लिस्ट को ख़त्म कर दिया। अब उसके बाद जो कॉन्सेप्ट ऑफ द लॉ बन रहा है वो ये है कि ज़्यादा से ज़्यादा चीज़ें चली जानी चाहिए प्रोविंस की तरफ, सिवाय उन 4 चैप्टर्स के जो कि फेडरेशन के चैप्टर हैं, उन 4 चैप्टर्स के अंदर वो रहे, उसके अलावा नहीं। तो हेल्थ का जो चैप्टर है वो भी प्रोविंस के पास है। और दूसरी बात ये कि ये भी तय बात है कि जैसे होता है कि कैपिटल टेरिटरी की जो लैंड है वो कैपिटल टेरिटरी की है, इसी तरह से जितने प्रोविंस होते हैं उन प्रोविंसेस की जो लैंड होती हैं वो प्रोविंस की लैंड होती है। लेकिन अगर प्रोविंस के अंदर कोई माइंस हैं या कोई नेचुरल रिसोर्सेज हैं तो वो विभाग के होते हैं। ये कॉन्स्टिट्यूशन में लिखा हुआ है, इसमें कोई शक शुबा हमें कम से कम नहीं महसूस होता। तो हम ये समझे हैं कि जैसा कि सियासी इख्तलाफात की बुनियाद पे या सियासी अपने मफादात को रखते हुए या अपना कोई शो ऑफ करने के लिए मुख्तलिफ सियासी पार्टियाँ हैं, मुख्तलिफ सियासी धड़े अपनी बातें करते हैं। अब वो तो कोई होगा तो मैं नहीं उसमें, मतलब मैं तो एक प्रोफेशनल वकील हूँ, मैं उसमें नहीं पढ़ना चाहता। लेकिन जो कानूनी बात में देख के और बातें सुन के जो मैं समझा हूँ वो ये है कि सिंध गवर्नमेंट का क्लेम ये है कि ये जो इदारा है ये हमारा इदारा है, और इवन अगर नहीं भी था तो कन्फेडरेशन के बाद ये हमें मिल जाना चाहिए था। फेडरल गवर्नमेंट का कहना ये है कि नहीं, ये इदारा उल्टा हमें मिल जाना चाहिए इसलिए कि ये इस पर इन्वेस्टमेंट हमने की थी। हालांकि इन्वेस्टमेंट तो पाकिस्तान की थी, अगर टेक्निकली देखा जाए तो इन्वेस्टमेंट तो पाकिस्तान की है और पाकिस्तान पाकिस्तानियों का है। तो उस पॉइंट ऑफ व्यू से मुझे ऐसा लगता है, क्योंकि अगर प्रॉपर उस केस को चला रहा हूँ तो फिर तो ज़ाहिर है दूसरी तरह से लॉ पढ़ूंगा, लेकिन अपरेंटली बीइंग सिटीज़न ऑफ कराची मुझे ऐसा लगता है कि इसमें केस या रीडिंग सिंध गवर्नमेंट की स्ट्रॉन्ग है। हा, इहो 18 अमेंडमेंट खां पोइ त इहो थियो त जेका कंकरेंट लिस्ट हुई त उहा ख़तमु थी करे उहे इदारा सॼा जेके आहिनि उहे सूबाई गवर्नमेंट ॾे हलिया वञनि। असां वटां बदकिस्मती इहा आहे त असां वटां जॾहिं हुकूमतूं ईंदियूं आहिनि त उहो पार्टी बेसिस ते हुकूमतूं हलाइण थियूं चाहिनि, बजाए इहो त उहो आवाम लाइ जेके आहिनि सहूलियतूं ॾिसनि ऐं आवाम लाइ जेके आहिनि उहे इक़दाम कनि जंहिंसां आवाम खे सहूलियत थिए, चाहे उहो हेल्थ जे सेक्टर में हुजे, चाहे उहो पंहिंजो तालीम हुजे या कंहिं ॿिए शोबे में हुजे। पर असां वटां हिते बदकिस्मती सां जेका गवर्नमेंट ईंदी, हाणे जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट हिकिड़ी पार्टी जी कोन्हे त उहो हिक ॿिए जे ख़िलाफ़ जेके आहिनि उहो सियासी इंतकामी वारी बुनियाद ते ॻाल्हियूं हलाइनि थियूं, जॾहिं त हुनजो नुक़सानु जेको आहे उहो आवाम खे थींदो। आवाम जॾहिं हिकिड़े दफ़ो कंहिं बि पार्टी खे इलेक्ट करे छॾियो, हाणे उहा पार्टी हुन आवाम जी नुमाइंदी आहे ऐं हुन सां इहो आहे त इहो कोन ॾिठो वेंदो त हिन आवाम में जेको आहे हीअ हिकिड़ी पार्टी जो आहे तंहिं करे हिन खे बेनिफिट छो वञे। बाबा आवाम जो बेनिफिट जॾहिं वेंदो आहे त उहो बग़ैर कंहिं डिस्क्रिमिनेशन जो वेंदो आहे, उहो सभिनी खे बराबरि वेंदो आहे ऐं सभिनी जा हक़ बराबरि हूंदा आहिनि। सो असांजे हुकूमत खे इहो ॾिसणु घुरिजे त बाबा जेको बि उहो इक़दाम कनि, जेको बि उहो जेको आहिनि एक्ट पंहिंजो कनि था पिया त हुन खे आवाम खे घणो नुक़सानु थींदो ऐं आवाम खे घणो फ़ाइदो थींदो। अवां ॾिठो त अॻु में जेके आहिनि पंजाब में बि ॾिसो पिया त दवाऊं मुफ़्त में मिलंदियूं हुयूं, दवाउनि जा रेट घटि हुया। हाणे बजाए हुन खे मेंटेन करण जे उहे रेट ख़तमु, उहे जेके सब्सिडीज़ ख़तमु, त आवाम खे त इहो खपे न। हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उहो इलाजु नथो कराए सघे, इलाजु छा पंहिंजूं टेस्टूं नथो कराए सघे, इलाजु त अॻिते जी ॻाल्हि आहे, जॾहिं टेस्टूं न कराईंदो त छा थींदो। इहे बेसिक हेल्थ फैसिलिटीज़ जेके आहिनि इहो हर आवाम जो जेको आहे, हर माण्हू जो जेको आहे बुनियादी आइनी हक़ आहे त हुन खे मिलणु घुरिजे ऐं इहो रिस्पॉन्सिबल आहे असांजी स्टेट्स त हुन खे ॾे, चाहे उहो फेडरल गवर्नमेंट हुजे चाहे प्रोविंशियल गवर्नमेंट हुजे। बुनियादी कानून बि इहो चवंदो हुयो त
त न जेका ज़मीन जिते हूंदी आहे उहा हुन प्रोविंस जी आहे, जेकॾहिं फेडरेशन खे खपे थी त उहो फेडरेशन हुन खे ॾींदा हुया। लेकिन हाणे उहो ऑर्डिनेंस जे ज़रिए इहो करणु जॾहिं तव्हां पार्लियामेंट मौजूदु आहे, हिते जेके आहिनि सूबाई जेके आहिनि असेंबलियूं मौजूदु आहिनि, त ऑर्डिनेंस वारो जेको कल्चर आहे इहो बि हिकिड़ो जेको आहे अवाम जो नुक़सानु थो ॾिए। ऑर्डिनेंस कल्चर जेको आहे उहो चंद माण्हुनि जे मफ़ादात लाइ हूंदो आहे। सो ऑर्डिनेंस जो कल्चर ख़तमु थी करे आवामी जेका आहिनि हुन जे मफ़ादात लाइ हिकिड़ी बहस मुबाहिसा खां पोइ जेको बि कानून ठाहे ठीकु आहे, आवाम जे लाइ ठाहिणु घुरिजे। ऐं कानून जेकॾहिं को हिकिड़ो अॻु में को ग़लति आहे त लाज़मी न आहे त हुन कानून खे हलणु घुरिजे, बल्कि हुन कानून खे ख़तमु करे वरी हुन जी जाइ ते को रिप्लेसमेंट आणणु घुरिजे। असल लेजिस्लेचर्स जो जेको कमु आहे उहो इहो ई आहे, बेसिक कमु जेको आहे लेजिस्लेशन करणु। लेकिन असां वटां ॾिसो था पिया लेजिस्लेशन आहे ई कोन, न पार्लियामेंट में आहे न सूबाई असेंबलियुनि में आहे। ऐं ॾिसो त बसि सिर्फ़ु हिकिड़ी जेका आहे पॉइंट स्कोरिंग वारी तकरीरूं हूंदियूं आहिनि, सियासी तकरीरूं हूंदियूं आहिनि। का बि लेजिस्लेशन जी बुनियादी जेके आहिनि माण्हुनि जे बुनियादी हक़ुनि जे बारे में जेका का बि लेजिस्लेशन जेका आहे उहा नथी हले पई। ऐं जेकॾहिं ॾिसंदो तारीख़ ॾिसंदो त केतिरा जेके आहिनि एक्ट पास थिया ऐं हुन ते केतिरियूं बहसूं थियूं। अक्सर जेके आहिनि बहसनि जेको बहस मुबाहिसो थिए थो पियो असांजे असेंबलियुनि में, चाहे पंहिंजो फेडरल में हुजे चाहे प्रोविंसिस में हुजे, त उते बहस मुबाहिसो आवाम जी मफ़ाद लाइ त आहे ई कोन्हे न, उहो पंहिंजी पार्टी मफ़ादात लाइ जेके आहिनि उहे साम्हूं था अचनि पिया। सो हिन खे ख़तमु करे हाणे जेको आहे काफ़ी थी चुको। असां काफ़ी जेके आहिनि पोइते अॻु में ई असां हेल्थ में, असां एजुकेशन में ऐं ॿियनि सेक्टर्स में असां अॻिते पोइते थी चुका आहियूं। सो असांखे हाणे जेको आहे उहो होश जो नाको वठणु घुरिजे ऐं आवाम लाइ जेको आहे उहो कमु करणु घुरिजे। वकीलनि इहो पिणु चयो त इस्पतालूं वफ़ाक़ हवाले थियण खां पोइ सिंध जे पढ़ियल लिखियल नौजवाननि में मायूसी पैदा थींदी। कैमरामैन अरसलान अहमद सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध टीवी न्यूज़, कराची।